نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. بعد बिरादरान इस्लाम, अज इन मुबारक के लिए में इस्लाम जी अज़मत ऐं इस्लाम नो माण्हू पहिरीं कहिड़ा हुआ ऐं इस्लाम उन्हें कहिड़ा बना छॾे ऐं पाण जॾहिं इस्लाम मथे हुआसीं ऐं आहियूं अल्हम्दुलिल्लाह तर पंहिंजी कहिड़ी हालत हुई ऐं जॾहिं इस्लाम नो पाण लम्हाए दूर थियासीं त पंहिंजी कहिड़ी हालत थी हुई से बयानु कयो वेंदो। बिरादरान इस्लाम, इन में कोई शक न आहे जे इस्लाम सचो मज़हब आहे, तंहिं सवाइ कोई दीन अलाह क़ाबिल क़बूल न आहे। ऐं इस्लाम हिकिड़ी वॾी अज़ीम नेमत आहे जंहिंमें दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जी भलाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वमन यब्तगि गैरल इस्लामि दीना फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन। को पण शख़्स इस्लाम खे छॾे करे जेकॾहिं ॿियो को दीन अपनाए इख़्तियार कए त उन ॾांहुं उहो क़बूल न कयो वेंदो ऐं आख़िरत में उहो नुक़सान वारे मां हूंदो। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह वटि यकीनन जेको दीन आहे उहो इस्लाम जो आहे। इस्लाम खे छॾे करे जेकॾहिं को पण मज़हब हुए उन में भले केतिरियूं ख़ासियतूं आहिनि उहो बातिल आहे। अल्लाह वटि हुनजो कोई वक़ार वज़न न आहे, बल्कि उहे हमेशह जहन्नम में हूंदा, कॾहिं पण जहन्नम ॿाहिरि कीअं निकिरंदा। रुबमा यवद्दुल लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, जॾहिं क़यामत जो ॾींहुं अमुक मुस्लमान अपने जे गुनाह ऐं पापनि जी वजह से जहन्नम में वेंदा, आख़िरकार कलमे तौहीद जी वजह से इस्लाम क़बूल करण जी वजह से उन खे जहन्नम मां ॿाहिरि कढियो वेंदो। सारा काफ़िर ते तमन्ना कईंदा जो कुफ्र मथे हुआ, शिरक मथे हुआ, काश असीं पण मुस्लमान हुआसीं त असांखे पण जहन्नम मां कढे में आयो। त इस्लाम खे छॾे करे चाहे यहूदी हुए या नसरानी या को पण मज़हब हुए वो बातिल आहे, क़ाबिल क़बूल न आहे। ला यस्मउ बि अहदुम मिन हाज़िहिल उम्मा यहूदियुन वला नसरानियुन सुम्मा ला युमिनु बि इल्ला कान मिन अहलिन नार। फरमाए अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम त जेको पण मुंहिंजे बारे में सुणे थो या उहो नबी ऐं रसूल आहियां, यानी इस्लाम जी ॻाल्हि उन सूझे पुॼे थी, तंहिंजे बावजूदि इस्लाम क़बूल नथो करे, इस्लाम खे अपनाए नथो, पोइ चाहे उहो यहूदी हुए या नसरानी या केरु पण हुए, मगर उहो दोज़खी आहे, जहन्नम में हमेशह हमेशह वञे वारो आहे। त इस्लाम हिकिड़ी अज़ीम नेमत आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लमान खे नसीब कयो आहे। इस्लाम रो मांदई जॾहिं अञा इस्लाम न आयो हो, माण्हू कुफ्र ऐं शिरक मथे हुआ,
अरब जे अंदर तरह तरह जो बुराइयों ऐं गुनाह हुआ, पाप ऐं ज़ुल्म हुआ, जंहिंजे बारे में पाण पंहिंजे आलिम वटां बार बार सू हूंदो। जे उन्हीं जे अंदर बदकारी आम हुई, अमोक पाक दामन इंसान पण हुआ, पर बदकारी आम हुई। ये सईदा आयशा जी की लंबी रिवायत है बुखारी में, जंहिंमें चए माण्हू औरत सां 4 तरीक़े से मिलंदा हुआ। हिकिड़ो सही तरीक़ो निकाह जो, ऐं ॿिया 3 तरीक़ा बदकारी जा तरीक़ा हुआ, रस्ता हुआ। याज़ बिल्लाह, सुणा ॼणा न। त बदकारी आम हुई या ऐं सूदिया। हिकिड़ो माण्हू मुस्लमान थिए थो पर बदकारी में ज़िंदगी गुज़ारे हुए, अलाह जे रसूल खे चए थो अलाह रसूल खे बदकारी जी इजाज़त ॾे। पोइ इस्लाम उनखे सेखारे जे बदकारी वॾो गुनाह आहे, ऐं पोइ अलाह जे रसूल उनखे मड़े ॾसे, जंहिंजी वजह से उहो पाक दामन थी वियो। पुठियां कॾहिं पंहिंजी नज़र खणी ग़ैर महरम औरत खे ॼाणींदो किनो। बहरहाल त बदकारी आम हुई, इज़तूं बि महफ़ूज़ न हुयूं। माण्हू जो माल ऐं मिल्कियत, पैसा मिल्कियत जिकी पिया हूंदा हुआ, माण्हू हुनखे लूटे लाहींदा हुआ। कहिड़ा सफ़र कंदा हुआ त माण्हू हमिलो करे विझंदा हुआ। जीअं हिकिड़ो वफ़्द आयो अलाह जे रसूल वटि, अलाह जे रसूल असीं आउं वटि अची नथा सघूं मगर इला फी शहर हराम, मगर हुरमत वारे महीने में। हू काफ़िर हुआ पर हुरमत वारे महीने जी इज़त कंदा हुआ। विच में जे काफ़िरनि जा कबीला आहिनि जेको असांखे लूटे लाही था। लड़ाई ऐं झगड़ो आम हो। जे मामूली ॻाल्हि जी वजह से हिकिड़े खेत्र में उथड़ी पई, फ्रीअ वरी उहो लड़ाई ऐं झगड़ो हलियो। ने अमोक हिकिड़ी लड़ाई हुई घोड़े जी वजह से, जंहिंखे हर ॿिए दाहिश चवंदा, उहा 63 वरी हले। लड़ाई ऐं झगड़ो खून ख़राब हो, उन जे अंदरि आम हो। नंढीअ बच्चीअ खे ज़िंदा दरगोर करे छॾींदा हुआ। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वज़ल मऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, जॾहिं ज़िंदा दरगोर नंढे बच्चे खे पुछियो वेंदो कंहिं गुनाह जी वजह से तोखे हिते दफ़न कयो वियो हो, कंहिं गुनाह जी वजह से तोखे सॼे माइट दफ़न कयो, ज़िंदा दरगोर कयो, ज़िंदा खॾे में फिराए छॾियो, कहिड़ो गुनाह हो। वेदा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दा वहुव कज़ीम, जॾहिं कंहिंखे ख़बर मिलंदी हुई जे मुंहिंजे घर धीअ वई आहे, चेहरे से मुंहुं कारो थी रहंदो हो ऐं गुस्से ऐं नाराज़गी में हूंदो हो। यतवारा मिनल क़ौमि सुइ मा बुश्शिर बिह, माण्हू नो मोह लिका करे फिरंदो हो। जे माण्हू कोड़ो चवंदा उनखे बुरी ख़ुशख़बरी मिली आहे उनजी नज़र में। अयुमसिकुहु अला हूरिन अम यदुस्सुहु फी तुराब, ज़िल्लत ऐं ख़्वारी जी हालत में उनखे ज़िंदा रखे या उनखे मिट्टी में ॾटे छॾे। इहा हाल हो। इन हालत में पर अमोक नेक इंसान हुआ, यानी ख़ासा इंसान हुआ, जेको उन नियाणी खे बचाए लाहींदा हुआ ऐं उनजी परवरिश कंदा हुआ। पर अक्सर हाल अरब जो ख़राब हो, बुरियूं ऐं ख़राब आदतूं हुयूं, जंहिंजी को इंसान हुई। हथा त मां जेकॾहिं उनखे धीअ मिले त उहा पर पंहिंजी धीअ खे मारे विझंदी हुई। तरह तरह जूं ख़राबियूं ऐं बुराइयूं हुयूं। पर जीअं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, जॾहिं इस्लाम आयो, दीन आयो, तर मड़े बुराइयूं निकिरी वियूं, मड़े गुनाह निकिरी विया। बल्कि मामूली गुनाह खे उहो वॾो जुर्म सम्झंदा हुआ। पाक दामनी हिक ॿिए जी इज़त करणी, माण्हूअ जी धीअ जी इज़त करणी, ही मड़े उन में ख़ासा ऐं बहितर अख़लाक अची विया। नज़र खणी गैर महरम औरत खे ॼाणो न, उहो औरतूं जेको बेपर्दा हलंदियूं हुयूं, जंहिं वटि को हया ऐं शर्म न हो, छाती खोले करे हलंदियूं हुयूं। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं उन खे हुकुम ॾिने मुस्लमान सॼो इस्लाम आयो, सर उहो बेपर्दगी ख़तम थी वई। घर में औरतूं पर्दे से ॿाहिरि निकिरे, पर्दे से जेॾा वञे होॾां पर्दे से उन हुयूं। हथा त कअन अला रूसिल गिरबान, जे उनजे मथे मथे छातीअ मथे कारा कपिड़ा हूंदा हुआ, कारियूं चादरूं हुयूं, कारियूं खोबियूं हुयूं, जहिड़ो करे उनजे मथे ते कागा वेठा आहिनि। अहिड़ी पाक दामनी मर्द ऐं औरत में अची वई। इस्लाम जी वजह से, दीन जी वजह से। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, लक़द
लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल फ़ी दलालिन मुबीन। अल्लाह रब्बुल आलमीन जो वॾो एहसान है करम मुसलमाने मथे मोमिने मथे जे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं में जा रहा है हिकिड़ो इंसान नबी बनाए करे हलाए, रसूल बनाए करे हलाए, जेको उन्हीं खे क़ुरान करीम जूं आयतूं सुणाए थो, उन्हीं खे पाक ऐं साफ़ करे थो, हदीसूं सुणाए थो। व इन कानू मिन क़ब्ल फ़ी दलालिन मुबीन। ऐं इन्हनि माज़ई क़ुरान माज़ई ऐं इस्लाम खां पहिरीं माण्हू वॾी गुमराही में हुआ, वॾी गुमराही में हुआ, शिरक ऐं कुफ्र में हुआ, पाणे खे पुॼींदा हुआ, मूर्ति खे पुॼींदा हुआ, ऐं ॿियूं अख़लाक़ी बुराइयूं, बदकारी, चोरी, तरह तरह जूं बुराइयूं ऐं बुरा अख़लाक हुआ। हर तरह जी गुमराही उन में हुई, सवाइ चंद माण्हुनि खे छॾे करे। पोइ जॾहिं इस्लाम आयो त अल्लाह जो पाक ऐं साफ़ थी विया, इस्लाम उनखे पाक करे छॾे। अल्लाह फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू। अल्लाह जी रस्सी खे मज़बूत पकड़ो ऐं पिन में इख़्तिलाफ़ ऐं झगड़ा न कयो। वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम। ऐं अल्लाह जी उन नेमत खे यादि कयो। इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम। जंहिं हिक ॿिए जा दुश्मन हुआ, हिक ॿिए जा वैरी हुआ, को कंहिंखे पसंदि की न कंदो हो, 40 वर लड़ाई झगड़ा हलंदा हुआ, इन मथां लड़ाई से 40 हलई। जे कंहिंजो उठड़ीअ कंहिंजे इन को कबूतर हो या परिंदो हो, उन्हीं जे परिंदे जे इन मथां न पकड़ेला थियनि, 40 वर लड़ाई हले। इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम। त अल्लाह रब्बुल आलमीन इन इस्लाम जी वजह से, इन रसूल जी वजह से आजे दरमियान मोहब्बत पैदा करे छॾे। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। अल्लाह जे नेमत सां, अल्लाह जे इस्लाम सां, अल्लाह जे फज़ल सां ई बाबा थी विया। जे सूदिया हिकिड़ो माण्हू पंहिंजे हुनजे 2 घर वारियूं आहे, ॿिए मुहाजिर जेको मके जो माण्हू आहे, तंहिंखे चए थो मदीने वारो जेको मुस्लमान थी विया, इस्लाम क़बूल कयो, इस्लाम जी वजह से चए थो मूं वटि 2 घर वारियूं आहिनि, तोखे जेको खपे तूं ञाण ऐं उनखे तलाक ॾियां तूं शादी करे लाइ। चइनो मां तई लड़ाइयूं हलायूं पे, झगड़ा हलिया पे, हिक ॿिए जा दुश्मन हुआ, पर इस्लाम आयो त इस्लाम जे तरीक़े से पंहिंजे घर वारे खे तलाक ॾेई करे ॿिए खे निकाह करे ॾिने। जेको लूटींदा हुआ, माण्हू जो मिल्कियतूं लूटींदा हुआ, जॾहिं इस्लाम आयो त ॿिए खे जेको मके जा हुआ पर मुस्लमान हुआ, चए मुंहिंजो माल ऐं मिल्कियत ऐं ज़मीन में ई माना शरीक कयो। माना इस्लाम जी ख़ूबी हुई, जॾहिं इस्लाम क़बूल कयो त अहिड़ा बहितर ऐं ख़ासा अख़लाक आया। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नारि फ़अनक़ज़कुम मिनहा। ऐं जहन्नम जे खॾे मथे हुआ, जहन्नम जे किनारे मथे हुआ, पोइ अल्लाह खे कढी लाथी। त इस्लाम हिकिड़ी अज़ीम नेमत आहे, वॾी नेमत आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन माण्हू खे नसीब कया आहिनि। ऐं पापण बनीअ पछम जा माण्हू, मां वटि शिरक हो, गुमराही में हुआसीं, ग़ैरुल्लाह खे सजदो कंदा हुआसीं, ग़ैरुल्लाह लाइ करे नज़रूं मञींदा हुआसीं। पोइ जॾहिं मौलाना अब्दुल साहिब पछमी रहमतुल्लाह विया ऐं माण्हू तौहीद खे अपनायो, गुमराहियूं लमाए दूर थिया, ॾाढा माण्हू नरम थी विया, इस्लाम लाइ करे पंहिंजी जानी लीला खे तयारु थी विया, ऐं पिंड में मोहब्बत ऐं उल्फत पैदा थी वई, ऐं सिलसिलो हलियो। पर जीअं जीअं पाण इस्लाम खे छॾींदा वियासीं, इस्लाम जी तालीम खां दूर थी वियासीं, इस्लाम रुगो ज़बान मथे रही वियो या जेको ज़ाहिरी अमल आहे तंहिं मथे रही वियो, त पंहिंजे अंदरि शैतान अची करे अहिड़ा गुनाह कराए, अहिड़ा पाप कराए जेको इस्लाम जो माज़ई अरब जा माण्हू कंदा हुआ। ऐं जेकॾहिं अरब जी हालत मांदस हुआ, उन हेरपण हुआ मुख़्तसर तौर मथे जेको बुराइयूं अरब जे अंदरि हुयूं, इस्लाम जो माज़ई ई जी बुराइयूं पंहिंजे अंदरि ज़बान सां मुस्लमान आहियूं,
या ज़ाहिरी अमो कम नहीं पर पंहिंजे अंदरि मणे बुराइयूं पाछो अचे पई। बदकारी पंहिंजे मुल्क जे अंदरि आम थी पई। घरे मां जे पंहिंजी भेण खे माण्हू खणी करे बदकारियूं कयूं था जांग मिणी ख़बर हूंदी। गैर नाजायज़ तरीक़े से कोर्ट में से पंहिंजी भेण से निकाह थिए थो जेको इस्लामी तरीक़ो न आहे बग़ैर कंहिं वलीअ जे। ई पाण मुस्लमान में बल्कि मौला अब्दुल सारी जमात में अहिड़ा मामला थींदा। इस्लाम जो लामाए ज़ो थी था ऐं जंहिंखे केरु चवंदो न हुई चोरी आम थी पई। खुलेआम ॻोठ में 50-50 60 ॼणा चोर आहिनि जंहिंजा नाला सरकार में या पुलिस में आहिनि। इस्लाम जी मिणी बुराई खे रोके हुए ऐं माण्हू पाक दामन थी विया हया वारा थी विया। कुल्लुल मुस्लिम अल मुस्लिम हरामुन दमु व मालुहु इर्दु। हर मुसलमान उन मुसलमान मथे ॿिए मुसलमान जी इज़त ऐं खून माने हराम आहे। ऐं बल्कि जेको पे अहिड़ियूं बुराइयूं ऐं बदकारियूं करे तयारा करे इस्लाम सख़्त सज़ाऊं रखे। जेकॾहिं चोर हुई वसारिक़ु वसारिक़ फ़क़्तहु अयदिहुमा चोर ऐं चोर मर्द हुई औरत उनजा हथ कटिया वञे। बदकार मर्द हुई औरत फजल्दु कुल्ल वाहिद मिनहुम यतजल्दा। जेकॾहिं गैर शादीशुदा आहिनि त उनखे 100 कोड़ा हणिया वञे माण्हुनि जी हाज़िरी में। ऐं जेकॾहिं शादीशुदा हुए त उनखे पाणा हणी करे रजम कयो वञे। गुनाह न रोके गुनाह में सज़ा ॾिने। ऐं ईअं जेकॾहिं अरब नुमाज़ पंहिंजा इस्लाम नुमाज़ अरब जे अंदरि खून ख़राब हो माण्हू खे मारे विझंदा 40 लड़ाइयूं हलंदियूं हुयूं 40 वरिया। इस्लाम आयो उमिरि दूर थी विया बाहि थी विया। ऐं पाण वटि उहो ज़माने जालियो दौर जेको माण्हू हिक ॿिए खे विढ़ंदा हुआ झगड़ा कंदा हुआ मारींदा हुआ उहो पाण अॼु मुस्लमान कयूं था। हिक ॿिए जा बाबा कयूं था। कंहिं मुस्लमान खे मारे जो पाण खे को हया शर्म न अचे। इस्लाम खून खे सख़्तु हराम चयां। जंहिंखे हिकिड़े इंसान खे मारियो फ़क़त कान्नमा क़तल नास जमिया जहिड़ो सॼी इंसानियत क़तल करे ॾे। पंहिंजे इलाइक़े जे अंदरि केतिरा खून थिया आहिनि ऐं 60-70 वारे जा हूंदा मुस्लमान जो खून करे ॾिनो। बल्कि इस्लाम जे अंदरि कंहिं जानवर खे पिणु मारणु हराम आहे नाजाइज़ आहे बग़ैर कंहिं वजह जे। हिकिड़ी औरत मिनीअ खे सज़ा ॾिने उन खाराए मिनी आहे तंहिंखे खाराए पीआरे न ॿधी छॾे त अल्लाह जा रसूल उज़िबत इमरअतुन फी हिर्रा। हिकिड़ी औरत जहन्नम जे अंदरि हली वई मिनी जी वजह से उन मथां ज़ुल्म कई। न इन जे मुक़ाबले में हिकिड़ी औरत कुते खे पाणी पीआरे जेको नापाक जानवर आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन औरत जा गुनाह माफ़ गफ़र अल्लाह लहा अल्लाह उनजा गुनाह माफ़ करे छॾे। हीउ इस्लाम आहे। पर पाण मुस्लमान जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जो पाण हाल ॼाणींदासीं पंहिंजे इलाइक़े जो हाल ॼाणींदासीं घर जो हाल ॼाणींदासीं पंहिंजे पाड़े जो हाल ॼाणींदासीं त पाण हिक ॿिए जा दुश्मन आहियूं हिक ॿिए जा वैरी आहियूं। मामूली ॻाल्हि मथां पाण माण्हूअ खे मारियूं ऐं मारियूं पिया। ये इस्लाम ना ही इस्लाम ता ही मिनी गाली के बंद कयो हुए रोके हुए। पर अफ़सोस है जे पा मुसलमान ज़बान जा मुसलमान आहियूं कलमो पढ़ो था पर इस्लाम जेको अहकाम आई इस्लाम जो जेको तालीम त न मां दूर आहियूं। इस्लाम जे मामूली ॻाल्हियूं पाण खे रोके जेके मुसलमान के जायज़ न आहे जो मुसलमान बे मुसलमान से 3 ॾींहं ॻाल्हि बंदि करे ला यहिल्लु लिमुस्लिम अन यहजुर अखाहु मुस्लिम के मुसलमान के जायज़ न आहे बे के मुसलमान से 3 ॾींहं ॻाल्हि बंदि करे। पर पाण केतिरा माण्हू हिन मस्जिद में ठहियल हूंदा जेको हिके माण्हू से कुझु नथा वरे थी विया आहिनि। केतिरे जूं पाण इस्लाम चोरियूं मना कयईं ॿिए जे माल हड़पण मना कयईं पर केतिरा का माण्हू आहिनि जंहिं माण्हू जो ज़मीनूं खाधियूं आहिनि बल्कि उन मथे अल्लाह जो सौ खणी खाधो हुयो। ने अल्लाह जा रसूल फरमाए मन अखज़ शिब्रन मिन अर्दि ज़ुल्मन तवक्का अल्लाह मिन सब'i अर्दीन। जंहिं कंहिंजी ज़मीन हिकिड़े भैंस जे बराबरि खाधी हूंदी अल्लाह उनखे 7 ज़मीन थोक पहिराईंदो अज़ाब जे दौर मथे। त उहो बुराइयूं जेको अरब में हुयूं उहो आस्ते आस्ते जॾहिं इस्लाम लामाए दूर थियासीं तॾहिं पाण अचे पियूं हिक ॿिए जे खून जे प्यास आहियूं कॾहिं कंहिंसे विढ़ो कंहिंसे झगड़ो कयूं कंहिंखे पुरायूं इहो पंहिंजो हाल आहे। जेकॾहिं गौर कंदा अचो त हिते को न को केस पुलिस में हुई कॾहिं हुन ॻोठ जो कॾहिं हुन ॻोठ जो कॾहिं हुन ॻोठ जो। ई केरु कयूं था ई पाण मुसलमान कयूं था बल्कि पाण हदीस कयूं था। कुरो इस्लाम पाण न आहे कुरो पाण दीन न आहे कुरो पाण खे हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे जा मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिहि
सच्चो मुसलमान उहो आहे, सच्चो मुसलमान उहो आहे जंहिंजे ज़बान ऐं हथ सां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ रहे। सही माना इस्लाम जो ॻाल्हि ई, इस्लाम जा हकाम हिकिड़ी तरफ़ हुई ऐं पाण हिकिड़ी तरफ़ हुयूं। जंहिं मुसलमान जे अंदरि अहिड़ा पाप ऐं ज़ुल्म थींदा हुए त उन मुसलमान जी वजह से इस्लाम कहिड़ो फ़ाइदो थींदो? इस्लाम खे कहिड़ो फ़ाइदो थियो सिवाइ बदनामी, सिवाइ ज़िल्लत मुसलमान जी। जी मुसलमान आई जंहिंखे ॾिसी करे यहूदियूं पिण शर्माई। अल्लाह दुआ आहे त अल्लाह रब्बुल पाण खे इस्लाम जे हक़ ते हणी तौफ़ीक़ ॾे। पाण खे जीअं अल्लाह चए इन्नमल मुमिनून इख़्वा, मुसलमान मोमिन भाउ भाई, ईअं रहण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन सुभाणे। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम बाद। बिरादरान इस्लाम, अॼु पाण ॾिसूं था सॼी दुनिया में मुसलमान अचे परेशान आहिनि। लंबा न जो पंहिंजे हिंदुस्तान में अचे परेशान आहिनि। ज़ुल्म थींदा, हमला थींदा, ही थींदा। ये जितनी पण हक़ीक़त हुए, हक़ीक़त पण आहे, पर इन जो सबबु ऐं ज़रियो पाण मुसलमान आहियूं। अॼु माण्हू जेको इस्लाम ते न आहे उनखे इस्लाम जे बारे में ख़बर न आहे इस्लाम कहिड़ो आहे, पर पंहिंजा अहिड़ा बुरा अख़लाक आहिनि, पंहिंजूं अहिड़ियूं बुरियूं आदतूं आहिनि जंहिंखे ॾिसी करे ॿिया माण्हू लमाए दूर भॼनि था। जॾहिं ही चवंदा मुसलमान आहिनि, इन जो इस्लाम ही सिखाए थो, पर ही इस्लाम उन इस्लाम थी न आहे। ही त पंहिंजे भाउ खे मारे छॾिए त ॿिए मथे कहिड़ो रहम कंदा। माण्हूअ जी इज़त खे बल्कि पंहिंजी इज़त खे लूटींदा आहिनि। जीअं पंहिंजे इलाइक़े में अहिड़ा केस बनाए जीअं पंहिंजे बासरी से, बल्कि इहा ज़िम्मेदारी जी पनाह पंहिंजे भैंस जे बदकारी कयूं। अहिड़ा किस्सा आहिनि, बल्कि ख़बर सुझिया वियो आहे। अहिड़ियूं बुरायूं जॾहिं ॿिया ग़ैर सुणे त हिकिड़ो इस्लाम क़बूल कंदा या इस्लाम भॼंदा। त इस्लाम खे बदनाम करे वारा पाण मुसलमान आहियूं। मुसलमान खे बदनाम करे वारा पंहिंजा अख़लाक आहिनि। पाण वाइदे में कूड़ा माण्हू पिया, धंधे में न हो, धंधे में कूड़ा उतरो सिवाइ जंहिं महिल रहम करे ऐं अलाह जा बहाना। पर अक्सर पंहिंजो इहो हाल थी चुको आहे। सूद जंहिंखे इस्लाम हराम चए, वॾो गुनाह चए, पर ढिग अहिड़ा आहिनि। बल्कि जेको नमाज़ पढ़ंदा उहो पण सूद न लमाए दूर न आहिनि। सूद व्याज कहंदा, जेको सूद जंहिंजे बारे में अल्लाह चए फ़इलम तफ़अलू फ़अज़रू बिहर्बिन मिन अल्लाह व रसूल। जेकॾहिं ऐं सूद खे न छॾियो, व्याज खे न छॾियो त अल्लाह रसूल से लड़ाई लाइ तयारु थी वञो। ठीक है, अहिड़ा माण्हू मिलिया आहिनि जेको पिण चवंदा त असीं सूद जो कारोबार कयूं था। माण्हू खे 10,000 ॾियूं अहले हदीस हुई, चए 10,000 ॾियूं ने पुठियां महीने ॾिया या 15 ॾिया या जेको बि हफ़्तो रखे उन मथे पैसा गिने, कर्ज़ उधारे न तंहिं मथे पैसा गिने। सूद आहे, व्याज आहे। त सूद एॾो वॾो गुनाह जंहिंजे बारे में हदीस में आहे जी अल्लाह जे रसूल पर लानत कया, अल्लाह पर लानत कया है। आखिर रिबा मोकिल कातिब व शाहिदई, अल्लाह जी लानत हुए सूद खण वारे मथे, सूद खण वारे मथे, खाराइण वारे मथे ऐं लिखण वारे मथे। जेके अहिड़ा नौजवान आहिनि जंहिंखे ॿ अखर गुजराती अचे, सूद जो कारोबार करे तोखे लोन खणी ॾिया, मजबूरीअ में पैसा रखण। अगरि जी उहो बैंक सूद वारी अलॻि शइ आहे, पर तोखे लोन खणा ॾिया। लोन जो कारोबार के करे वारो या अॻेवान हुए, तोखे आउं लोन खणा ॾिया बकरी जी, पोइ जी, गाॾी जी, हुनजी, केतिरे जी। ई मने सूद आहे, लानत आहे अल्लाह जी। अल्लाह जी लानत वसींदी सूद खण वारे मथे, खाराइण वारे मथे ऐं लिखण वारे मथे, उहा शायदि ई ऐं जो गवाही ॾियो न मथे। त एॾा पाप पाण मुसलमान में ई जी हराम रोज़ी जंहिंखां इस्लाम रोके तंहिंखे मना कयो वई, उहो पंहिंजे अंदरि अची वई। सूद जेको वॾे गुनाह मां हिकिड़ो वॾो गुनाह सूद आहे। जीअं हदीस में आहे इज्तनिबू सबल मुबिकात, 7 वॾे पापनि बचो जेको हलाक करे छॾींदो इंसान खे, जंहिंमां आहे वाकुल रिबा, सूद खणणु। सही मणे वॾा पाप जेको पाण मुसलमान थी करे कयूं था, पर अहिड़े हदीस थी करे कयूं था, जंहिंजी वजह से पाण मथी मणे आफ़तूं ॾियारी अचनि था। पंहिंजा घर पाण मतन थी विया आहिनि। घरे में पाण खे आराम न आहे, सुकून न आहे। घरे में पाण खे ज़ब आहे, ख़ौफ़ आहे, जे मूंखे फलाणो मारे छॾींदो, अलाणो मारे छॾींदो। रस्ते में जो पाण खे ख़ौफ़ आहे, ज़ब आहे, पंहिंजे ॻोठ में पाण वटि रवाज नथो। पंहिंजी इज़त जो पाण खे ख़ौफ़ आहे, ज़ब आहे, जे अलाह न करे कॾहिं बुराई किरी पए, खुला करे। घरे में पाण खे ज़ब आहे, जे पंहिंजो माल ऐं मिल्क माण्हू खणी वेंदा। दुकान चोरियूं, ॿई शयूं चोरियूं,
सही मरे पा मुसलमान जे नाले छिकी था जी मुसलमान करे तो ही इस्लाम कबूल करे और करे तो सही मरे पा कंहिंखे बदनाम कईंदा इस्लाम खे बदनाम कईंदा पंहिंजो कौम खे बदनाम करो त पंहिंजी जॻह मथे अपने इस्लाम खे पा बदनाम कईंदा पंहिंजे बुरे अखलाक से ऐं पंहिंजा इहे बुरा अखलाक ॾिसी करे पंहिंजो बुरियो शइ ॾिसी करे माण्हू इस्लाम क़बूल था कनि अॻे माण्हू इंडोनेशिया जेको मुल्क आहे पंहिंजे हिंदुस्तान जा ताजर हुआ तिजारत करे वारा सच्चा हुआ नेक इंसान हुआ जॾहिं इंडोनेशिया विया तिजारत कयो मुसलमान थी विया हिंदुस्तान जे अंदरि पहिरीं पहिरीं इस्लाम दाख़िल थियो चयरसीं सचो व्यवहार कयो सचो धंधो कयो तंहिं उचे ही चए असांखे इस्लाम ॾसे आहिनि सॼो मुल्क मुसलमान थी वियो ऐं अॼु पंहिंजो हाल कहिड़ो आहे जीअं मिणी ख़बर हूंदी ज़मीन हिकिड़ो विकिणी अचे ॿी ॼाणी ज़मीन आहे सौदो करे विकिणी आयो पैसा खाइयो जैसे ॿिए खे ॿियो तयारु थी ज़मीन असां न विकई उनजा पैसा मड़ाए विया त इहो मड़े कुरो आहे ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे जंहिंजी वजह सां पाण खे कॾहिं बि आफ़त अचे कॾहिं बि अलाह जो ॾबो न थिए जॾहिं अलाह जो रसूल चए कुल इन यख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम ऐं नबी तूं चई ॾे मूंखे अलाह जो ख़ौफ़ ऐं ज़ब आहे जेकॾहिं मूं अलाह जी नाफ़रमानी कई त मूंखे अलाह जो अज़ाब जो डपु आहे त पाण एॾा पाप करे एॾा ज़ुल्म करे एॾियूं लड़ाइयूं झगड़ा करे एॾियूं हराम खाई करे एॾियूं बदकारियूं करे जेकॾहिं पाण चाहियूं जे अलाह मां से राज़ी थिए अलाह पंहिंजी मर्ज़ीअ से माफ़ करे ज़ाल गुज़र करे तो क़ादिर आहे पर पंहिंजो हाल अबतर आहे बेपर्दगी जंहिंजी को इंतिहा न पंहिंजी माउ ऐं भेण अॻे हया ऐं शर्म हूंदी हुई पर अॼु पाण ॾिसूं था पंहिंजो माउ ऐं भेण बाज़ार में गलीअ में ऐं बल्कि बग़ैर महरम जे बुझ सुधी हली वञे थी घर में घटी में पाण ॾिसूं था अॻे थोरो त को बेपर्दगी हुई अॼु वार मथे जा पधर आहिनि इस्लाम जी मिणी खे हराम चया आहिनि नाजाइज़ चया आहिनि पर ही गैर महरम में सफ़र करे कोई पाण ऐब न हाणे काका ऐं मामा ई पंहिंजे माउ भेण से मिले हालांकि गैर महरम आहे जंहिंसां शादी थियणु जाइज़ हुई या जाइज़ हो उन लाइ करे गैर महरम आहे पर पाण कोई परसो न आहे सवाइ जंहिं महिल आराम के हूंदा अलाह जा बाना पर माने इस्लाम जो ॻाल्हि आहे इस्लाम जो तालीम हुई जंहिंजो पाण लमाए दूर थियासीं जंहिंजी वजह से पाण वटि मड़े बदकारियूं आस्ते वधे पियूं वक़रन फी बुयूतिकुन वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला अल्लाह चए आहे मुसलमान औरतों पंहिंजे घर में रहो ॿाहिरि न करो जे ज़माने जाहिलियत में औरतूं बेपर्दा थी करे फिरंदियूं हुयूं ईअं फिरो न वोटे में पंहिंजो मुसलमान औरत जो कहिड़ो हाल हुए अल्लाह जी पनाह जेको आहे ख़बर हूंदी त बेपर्दगी इस्लाम हिन खां मना कया आहिनि पर पाण इन गुनाह खे पण कयूं था इसलिए करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे जे जीअं इस्लाम सहाबाए किराम अपनायो जीअं इस्लाम उन अपनायो जेकॾहिं पाण ईअं अपनायो गुनाह ऐं पापे खे छॾियो इस्लाम जी तालीम ते हलियासीं त यकीनन पाण लाइ इज़त आहे वलिल्लाहि इज़्ज़तु वल रसूल वल मुमिनीन ऐं जेकॾहिं इस्लाम खे छॾियो इस्लाम जा अहकाम खे छॾियो त अल्लाह रब्बुल आलमीन कॾहिं बि नाराज़ थी सघे थो ऐं कॾहिं बि आज़ाब थी सघे थो फकुल्लन अख़ज़ना बिज़ंबि जे अल्लाह चए अॻिली क़ौम तंहिंखे असां उन गुनाह जी वजह सां खणींदासीं बल्कि पंहिंजो हाल इहा आहे जे इस्लाम जो अज़ीम रुकन इस्लाम जंहिंजा 5 रुकन ई जंहिंमें हिकिड़ो अज़ीम रुकन तौहीद खां पुठियां नमाज़ आहे नमाज़ जे बारे में पाण मणी मुस्लमान खे ख़बर थी जे केतिरो अल्लाह जो हुकुम आहे ऐं सूदी अमुक उलमा चवंदा जे हू मुस्लमान जो न आहे इहो एॾो हुकुम इस्लाम जो नमाज़ जो पर जेकॾहिं पाण ॼाणींदासीं पंहिंजे इलाइक़े में ॻोठ में त नमाज़ पढ़े वारा 5 वक़्त मामूली हूंदा जेकॾहिं 500 माण्हू आहिनि त उन में 100 माण्हू हूंदा नमाज़ी इस्लाम जो रुकन जेको नमाज़ आहे तंहिं पर पाण गाफ़िल आहियूं त चवण जो मक़सदु इहो आहे जे इस्लाम अल्लाह जी अज़ीम नेमत आहे पर अज़ीम नेमत कॾहिं मिलंदी जॾहिं पाण इस्लाम जा अहकाम ते हलंदासीं इस्लाम जो तालीम अपनाई करे ऐं जेकॾहिं सिर्फ़ु नाले जा मुस्लमान रहियासीं ऐं इस्लाम जा अहकाम हुननि जे ॿई जॻह में थिए त अहिड़ी सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन जो कॾहिं बि ॾम अची सघे थो ऐं इहे आफ़तूं ऐं मुसीबतूं लड़ायूं ऐं झगड़ा घर में बेचैनी इहे माना अल्लाह जो ॾमर आहे इहे माना अल्लाह जो अज़ाब आहे पाण मथे बेचैन ऐं बेसुकून ज़िंदगी अल्लाह जो अज़ाब आहे इस्लाम मां दूर थींदासीं त अल्लाह जा अज़ाब थींदा अॼु पाप हिन मथे इहो सवारे ॿिया पाण मथां हमला कईंदा जॾहिं इस्लाम मां दूर थींदासीं हिक ॿिए जा दुश्मन थींदासीं पर अफ़सोस आहे जे पाण तंहिंजे बावजूद सम्झो नथा अल्लाह दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पंहिंजे इस्लाम ते सही तौर ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन जेकी पण इस्लाम जा अहकाम
तंहिंखे क़बूल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तंहिं से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जेकी पाण में बेड़ी ऐं झगड़ा कुल्फ़त हुई तंहिंखे अल्लाह रब दूर करे ऐं अल्लाह रब खे अमन अमान ज़िंदगी ॾे। आमीन। सुभाणे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।